अल्लाह ताला आते पंजो रहमत अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद मिन नबिय्यिल उम्मिय्यि ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअका रब्बुका वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीका रब्बुका फतरदा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक लाया है जेको मालिक खालिक सना जे लाइक़ा जंजो शान बेमिसालिया जै शान में को शरीक नाहे उन्हीं जो मुल्का उन्हीं जी मखलूका वही खालिका वही मालिका वही माबूदा वही मखबूदा जै अल्लाह पांजी कुदरत सां सारी कायनात खे कुन जे अमर सां पैदा फरमायो। फ़इज़ा क़दा अमरन फ़इन्नमा लहू कुन फ़यकून। बेशुमार सलातो सलाम दरूद भी तो सलाम भी बेशुमार सलातो सलाम पान कई मन फरमायो हिकड़ा उहे बंदा आहिनि मुंहिंजा उम्मती जेका असां ते दरूद मोकिले रहिया आहिनि मगर उनजी दिल असांजी मोहब्बत खां ख़ाली आहे ज़बान हले थी उहो दरूद फ़रिश्ता असांजे बारगाह में पहुचाए ॿिया उहे उम्मती आहिनि जिन जी दिल में असांजी मोहब्बत पंहिंजी जान खां वधीक वालदेन खां वधीक औलाद खां वधीक वन्नास अजमईन हर इंसान खां वधीक उन लाइ पाण फरमायो अस्माउ सलात अहले मोहब्बती व आरिफुहुम जंहिंखे असांजी मोहब्बत आहे उन्हनि जो दरूद असां ॿुधूं था उनखे सुञाणूं था। सभई सिक वारा हो निस्बत वारा हो
इन वक्त जी हालात खां हर मुसलमान बखूबी वाक़िफ़ आहे। अहिड़े दौर में अल्लाह जी रज़ा ख़ातिर जुमे जे ॾिहाड़े सवारनि ते पैदल हिक करम वारे मैदान में वेही अचे हक़ जूं ॻाल्हियूं ॿुधो था। ही ख़ासि मालिकनि जो करम आहे। हे उहो करम आहे, उहा महफ़िल आहे जेका महफ़िल ईमानी, नूरानी, रूहानी, क़ुरानी महफ़िल आहे। जो एहसान अल्लाह ताला ख़ासि मोमिननि जे मथां फरमायो। हर नबी खुदा जो गवाह हो, अल्लाह जी रहमत जा बशीर रहनि, अज़ाब जा नज़ीर रहनि। उन्हनि जी इहा गवाही ॿुधल आहे, सरकार जी गवाही ॾिठल। बेशुमार सलातो सलाम मुझे आका प्यारे नबी जेकन यह सरकार दुनिया में कुर्ब जो कदम न रखे हाँ लौला कलमा खलक़तल अफ़लाक अल्लाह ताला कायनात खे पैदा न करे। इन महबूबन जे आमन जे करे जो एहसान अल्लाह ताला ख़ास मोमिनन जे मथां फरमायो। इन एहसान में छा मिलियो? ईमान मिलियो, कुरान मिलियो, रमजान मिलियो, रहमान मिलियो। सरकार जी आमन खां अवल व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन। सजी दुनिया पड़ी गुमराही, गुनाह में गुनाह, रोह में डोह। एड़े वक्त में मुझे मालिक पांजे प्यारे हबीब के कायनात में मोकलियो जॾहिं सरकार मदीना रुकू सिजदो बार में दिल परवर अमा खुश ऐं ॾिसे को आजू अहां भी इश्क में झूमे रहे को मोहब्बत को खाली न हो। सुभान अल्लाह अथवा मथया झूमी रहा हो, सलातो सलाम पढ़ी रहा हो, तव्हां जो आवाज़ निकिरी रहियो जेको मोमिननि जी दिलनि जो ठार हो। इन्हीं खे हलियो है अज़ान करण में चोस ही वजद कुरान सां साबित। जॾहिं अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम सां हम कलाम थे थो एॾो त मालिक जो गुफ्तगू मिठो लॻो। अर्ज़ के रब अरनी उन्ज़ुर इलैक, मुंहिंजा मौला दीदार मुंहिंजो करा। खुदा फरमाए मूसा लन तरानी, तूं ॾिसी न सघंदे, तुंहिंजी अखियुनि में ताक़त नाहे। वरी बि खुदा फरमा चङो साम्हूं जेको जबल आहे इन निहार जे इहो करार न आयो त फसौफ तरानी पोइ दीदार मूसा अलैहिस्सलाम जबल में हारे रहियो आहे। खुदा जे नूर जी तजल्ली सुईअ जे पाखे खां घटि उन जबल ते किरी जबल टुकड़ा थी वियो। एॾो त मूसा अलैहिस्सलाम ते असर पियो। हर मूसा साइका मूसा वजद जी हालत में अची जज़्बे में अची किरी पियो। पथरे थप ज़बान में मालिक जो त ही वजद अल्लाह जी मोहब्बत दंगा दिलनि पचे हिन वजद लाइ एतिराज़ न कयो। तरीक़त में ईंदो थोड़े वक्त में तव्हांखे पतो पइजी वेंदो हिन वजद में छा महिरबानी छा मसलो आहे। हा अर्ज़ पे कयो त अल्लाह ताला कसम खणी
पंहिंजे प्यारे नबी सां वाइदो फरमाए थो वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मुफ़सरन दुहा घणो कुझु ॻाल्हायो पर तफ़सील रूह बयान में अचे थो इशारो नूर जमाल मोहम्मद मुस्तफ़ा वद्दुहा तुंहिंजे रोशन चेहरे जो कसम वल्लैलि लैला मुराद रात तुंहिंजे वल्लैलि तुंहिंजे ज़ुल्फ़ अंबरी वारन जो कसम तो खणे खुदा नबी पाक चेहरे जो अल्लाह ताला अड़ा कुरान करीम में काफी जान ते कसम नबी जी उम्र जो सरकार जे हयाती जो जै शहर में नबी पाक रहे उन्हीं रहण जे करे खुदा उन शहर जो कसम खणे तो हू मालिक नबी जो मालिक बेपरवाह बेनियाज़ जिए करे उन्हीं के ठे असांजे लाइ एतिराज़ मुंहिंजे लाइ एतिराज़ तोला एतिराज़ खुदा जे लाइ जे एतिराज़ कयो ईमान बाबा खुदा नबी जे चेहरे जो कसम जॾहिं त अल्लाह ताला तारे नबी जी शान हर शान खां आला कयो मान खां आला कयो आहे त ही शान वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा ए मजा महबूब तुंहिंजे रोशन चेहरे जो कसम ज़ुल्फ़ अंबरी जो कसम मा वद्दअक रब्बुक वमा कला ही आयत तॾहिं नाज़िल थी आहे जॾहिं वही जो अचण बंदि थी काफ़ी अरसो वही न आयो मुनाफ़िक़ो छा मक्के जा मुशरिक़ छा त रब छॾे ॾिनुसि रब नापसंद कयो अल्लाह पाक और असांखे आवाज़ क़ुरान मोकिलियो मां वद्दअक रब्बुक तुंहिंजे रब तोखे नापसंद न कयईं तोखे मां अल्लाह पसंद मां वद्दअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला तुंहिंजे लाइ दुनिया जी हयाती घटि आहे तुंहिंजे लाइ वधीक उते जेके मक़ाम अल्लाह पाक पंहिंजे प्यारे हबीब खे अता कंदो इन मक़ामनि ते जेकॾहिं हलूं सारी ज़िंदगी गुज़री वञे इहो शान कम को बि पूरो करे न ॿुधाईंदो जे ॿुधायो त मदीने जे मोर छो त हर नबी अल्लाह जो हर नबी जन्नत जो हर नबी जहन्नम जो पर इन्हनि जी गवाही ॿुधल आहे मुंहिंजे सरकार जी गवाही ऐनी आहे जॾहिं बुराक ते सवार थी आसमान खे मथे विया कुर्सी लोहो कलम सिदरतुल मुंतहा ता अर्श अल्लाह सिदरतुल मुंतहा जिब्रील अलैहिस्सलाम जी जाइ रहमत हज़ूर अलैहिस्सलाम जॾहिं तशरीफ़ चाहन त पंहिंजे कदम खे अॻिते वधाइनि था जिब्रील कदम खे मोटाए फरमाता या अखी मक्के में गॾु मदीने में गॾु बैतुल मुक़द्दस में गॾु सतन आसमान ते गॾु कुर्सी ते गॾु लोहो कलम ते गॾु हिते कदम खे पहुचे करे थो या रसूल अल्लाह अगर हिकिड़ो कदम मां अॻिते कंदुसि त मुंहिंजा परस कुर्बान सोना तुंहिंजे शान तुंहिंजी इज़त तुंहिंजी अज़मत ये सभई मक़ाम नबी साईं तय कया आहिनि तव्हांजो अर्श मौला जे मथां ख़ुदा नबी खे बीहारे पंहिंजो दीदार जेको दीदार बेमिसाल आहे जंहिंजो को मिसाल आहे तो अल्लाह पाक प्यारे हबीब अलैहिस्सलाम जी ज़ात पाक ला फरमाए तो मुंहिंजा महबूब तुंहिंजे रब तोखे न छॾियो
तोखे पसंद के तू मके पसंद तू मके प्यार वला सौफ युतीक रब्बुक फतरदा जद ही आयत करीम नाज़िल थी आहे त सरकार जखन मां कोड़ा वही हलिया कोड़ा वही हलिया पुकार में सद में समझा अल्लाह उम्मती अल्लाह पाक अली बम बिजात सुदूरा वो मालिक सीनन जे भेदन का वाक़िफ़ तंहिंजे बावजूद खुदा वही के तो पुछ मुझे नबी को छो थो रोए जन जिब्रील खिदमत में आयो या रसूल अल्लाह अल्लाह पाक जो मक़सद तहां ॾे आयो खुदा हुकुम फरमायो मुझे नबी को पुछो छो थो रोए खुदा जाने रहियो समझी रहियो तंहिंजे बावजूद खुदा पुछो पान अखियुनि मां लुड़को आहे फरमाइनि था जिब्रील मूंखे पंहिंजी उम्मत रोआयो मुझे उम्मत जी खुदा के भारता उन्हीं वक्त साईं उथी भी मुझो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ तो घुरे पियो दुआ खां बाद ई अल्फाज़ सुन शरीफ ई अल्फाज़ त मुझा मौला तुझो हुकुम थियो वला सौफ युतीक रब्बुक फतरदा तुझो रब करीब तो कदींदो एतिरो तू राज़ी रहंदे जेकॾहिं हिकिड़ो मुंहिंजो उम्मती जहन्नम में रहिजी वियो त मां राज़ी केड़ी मोहब्बत उम्मत जी नबी अलैहिस्सलाम के असां पंहिंजे करे बारे में जाती पायूं एॾे तवज्जो ही कोने ख्याल ही कोने मुस्लमान जिंदगी ते वक्त अज करे वठ या मोहब्बत साहबा कराम को पुछो सिद्दीक़ अकबर को पुछो फारूक आज़म को पुछो उस्मान गनी को पुछो हैदर करार जेका ओद जी जंग हलिया जंहिंमें काफ़ी साहबा शहीद थिया छो मामूली सब जे करे नबी साईं फरमायो त मदीने का को बाहर न निकरे मदीने जे शहर में हुजो भली दुश्मन जो हमलो थे तहां भी तलवार खणी वार ऐं माल गनीमत जो हुनजे मथा नाच जंग फतह थी नारे तकबीर बुलंद थी ये बई शर्त न पूरा क्यों तां जो इन नाफरमानी जे करे काफी सहाबी एड़े वक्त में एक एड़ो वक्त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथा आयो जो साईं करीम जर तन्हा काफरन ख्याल क्यों अकेलो बीठो 500 मुशरिक नंगी तलवारियों गाड़ियों करे सरकार ते हमलो करन मान ऐलान फरमानता आहे को इनके मुंतशिर कर को भी न आयो अली खिदमत में या रसूल अल्लाह फिदा खुदी उम्मी मां अली हाजिर वनो अली खुदा जे हवाले इन काफिर के मोहले ते इते अली यो ख्याल न कयो त मुझे हिकड़ी तलवार और 500 तलवारी मां छा तो करे सका पर न इनके हुक्म नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सुभान अल्लाह ने घणाई जो ख्याल न के नबी जो हुक्म जो ख्याल करे ने काफिर ते अली हमलो कयो उन वक्त हमले में अली साईं नारो बुलंद कयो अल्लाहु अकबर ए अली जो एडो असर पातो को मुसरो काथे करियो पंहिंजी टोपी करिया पंहिंजो रुमाल करियो पंहिंजी जुती करिया थोड़े वक्त बाद वरी सागो हमलो वरी फरमान आहे को मुंतशिर करे अली खिदमत में आयो वञो अली तुझे खुदा ने गाबाना सरकार हुकुम फरमायो अली मुशरिकन जे सामो भी नारे के बुलंद हिकड़ो मुशरिक न रहियो
नबी अलैहिस्सलाम अंगुली पाक के डिघो करे इशारो कन था अली दे इन्नहु मिन्नी व अना मिन्हु हे अली असाम जो है असान अली कराबत में सबनी साहब न वधी के भेजो अली मामूली शख्स ना है अली जो वॾो शान जंग फतह थी है त ॾहनि माण्हुनि ताक़ के न खणी सघियो आहे अली उन ताक़ खे खणी ढाल करे ॾिए हे अली जी ताक़त आहे नबी जी मोहब्बत आहे नबी सां निस्बत आहे उन्हनि जे साम्हूं बातिल का शइ नहीं सुभान अल्लाह जाते अखियूं पटे अल्लाह अल्लाह सिक जो नारो अल्लाह को बुलंद कंदा खैर भॼ दोस्तों वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा करीब रब तो इंदो एतरो राज़ी या नेमत भी अल्लाह पाक नबी अलैहिस्सलाम के दुनिया के ॾिनी आहे आखिरत में ते एॾियूं नेमतूं ख़ुदा ॾींदो जो अकुल हैरान दुआ क्यों असां जो वास्तो नबी अलैहिस्सलाम सां सही रही ऐं नबी जो हुक्म जी पूरी तामील कयो उन जो साबित कदम रहो हजार भेरा जे करे तू चवे त मां अल्लाह सां मिला अल्लाह जो इश्क दिल में जागे त फतबे उन अमल कर इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह जे करे त अल्लाह सां मोहब्बत रखो था अल्लाह के प्यारो तो था सरकार फरमायो फतबे उनी मां मोहम्मद जी ताबेदारी को दिल मुझी ताबेदारी कई युबकुम अल्लाह यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु रहीम उन्होंने कहा अल्लाह दोस्त रखे तो उनका खुदा अगाम बया समूरा गुनाह नबी जी ताबेदारी गुनाह जी माफी पर याद रखो हिकड़ो मसइलो साम्हूं आयो अज़ान ॾियो को बि मुशरिक इस्लाम में अठ हिंदू मुसलमान को भी न वने उन्हें कलमो पढ़ाए वेंदो नाला मुख्तलिफ रखा विया इस्लामी नाला को भी न वने इन दुआ में शरीक कहिड़ो बस मकसद इहो आहे त फतबे मां मोहम्मद जी ताबेदारी वो दिल नबी जी ताबेदारी की नबी जे फरमान के सीने में साजो उन्हें ते पुख्तो कदम करे बीठा दुनिया जा केड़ा दुख पाता उनके विसारे ताबेदारी जो साबित कदम रहा यगफिर लकुम ज़ुनूबकुम उन जा अॻियां पोयां खुदा गुनाह बख्शे छॾे थो पियो वल्लाहु गफूरुर रहीम खुदा बख्शंदड़ में ये चाहो खुदा के खता जी माफी मिले हाँ को भी मुशरिक मुसलमान तो थे कलमो पढ़ायो तय्यब कलमो शहादत जो फिर कलमो पढ़ो मुसलमान थियो पर हुन ते जेको कर्ज आ वो जरूर उन्हीं के ॾियणो पवंदो तेरे नए मुसलमान ते कर्ज माफ ना है ते ॿिया माण्हू केतिरनि जा कर्ज खाईंदा वो अदा जो इन्हीं पासे या दाह मिली इन आज के सवेर चंगी तरह तो फलाने हेतरा पैसा खादा फलाने हिने कयो हिने को मिठा सा जने काफर मुसलमान तो थे तो कलमो पढ़े तो पर कर्ज उनजो माफ ना है उनके ॾियणो आहे कंहिं ही वॾो मसइलो आहे इन जे लाइ दुनिया फानी आहे खणी न हलंदासीं
या इते पई हुंदी बचड़ा यतीम थींदा घरवारी बेवा थींदी माल तक़सीम थी वेंदो उन्ही माल जे कढ पई पर हक़ न खाओ मुसलमानो कुछ न आहे अखिर बूटण खां बाद पतो पवंदो पर जिन यार जे फरमान के सच्चो समझी उन्ही के चिबड़ी पिया इंशाअल्लाह अल्लाह में उम्मीद उनकी ज़बान सकरात में कलमे का न बुलंदी एडा मौत जा मार ईंदा फिर ज़बान में कलमो शुरू थी वेंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह दुआ घुरो अल्लाह पाक असां तहां जा अचन ये हाज़िरी कबूल फरमाए अज असांजा सज असांजा आवाज़ सलातो सलाम मालिक मदीने तैयबा में पहुंचाया हालांकि हज़ूर साईं जन अल्लाह जी अता सा बोरा न वल्लाह मोती व अना कासिम मुझे मथा खुदा जी अता है उन्हीं अता के मां रखी न छड़िया तो उन्हीं के तक़सीम क्या तो वंडिया तो विराया तो ये अता उन्हीं के मिलंदी जिनके सीने में जिन साईं जी सिक्का मोहब्बत ना चीज के चीज कंदी आ मोहब्बत उन्हीं मकाम ते पहुंचाए जाते जो पहुंची न सके तो पर जे करे है ना हयाती में तुझो दम मौत में तुझो साह मोहब्बत में निकतो पक जान क़यामत जारे तो असा जो हथ हुंदो सरकार जी पाक दम तो उम्मीद आशिक नबी जा आगोश हुंदा तां जी अखड़ी हुंदियूं पाक चेहरो पाक मुबारक सरकार जो सामो हुंदो दुआ कयो अल्लाह पाक असांखे नबी जी सुन्नत ते हलाए अख बूटण में भी सिक जो नारो ज़बान में हुजे कलमे तैयब जो नारो हुजे दुआ कयो हे गुनाहगार चाक न आहे ॻाल्हाए कोन सघां थो पियो तव्हांजा निकिर तमामु प्यारी तरह मौला अली जो शान पायो मां समझां थो त किन माण्हुनि जो ॿार हो वियो शाह साहब शियो थी वियो दोस्तों हकीकत में अली उन्हनि जो आहे जिनमें अलीअ जी ताबेदारी जेका अली जी सुन्नत आहिनि जीअं अली कयो उहे बि ईअं कनि था पिया इहे हैदरी जमायत आहे सुन्नत जमायत ज़बानी दावा कम नहीं दे कम करे देखा तो अदा कम में फैले अल्लाह पाक सुन्नत जमात के जो कम अता करे रब्बना वतक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा इग़फिर ली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंतत तव्वाबुर रहीम या क़ादिल हाजात या क़ादिल हाजात या क़ादिल हाजात या मुफ़त्तिल अबवाब व या मुसब्बिबुल असबाब हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अज़ीम हस्बी अल्लाह नेमल वकील नेमल मौला व नेमल नसीर सल्लल्लाहु अला खैर खल्क़िही सय्यदना व महबूबना व महबूब कुलूबना मुहम्मद व अला आलिहि व अहल बैतिही सहाबिही अजमईन आमीन बिजाहे सय्यदुल मुरसलीन रहमतल लिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह दोस्तों को बि न वञे खुदा जे बंदन खे जेके नवां मुस्लमान